अस्सलामुअलैकुम मुंहिंजा यूट्यूब साथियों में तव्हां ख़ुशि बाश खे सां हूंदो दोस्तो सदाईं जीअं कुझु किताब नवां कुझु पुराणा तारीफ़ ॾींदो थो रहां हमेशह जीअं जेसिताईं किताब हलनि था जेसिताईं किताब मूं वटि आहिनि माफ़ु कजो साथियो जेसिताईं आहियूं जेतिरो कमु करे सघियासीं तव्हांजा किताबनि जो तारीफ़ ॾींदा रहंदासीं साथियो मां अॻु में बि ज़िक्र कंदो थो अचां ऐं बार बार इहो ज़िक्र मुंहिंजो आहे त हीअ जेको मां ॾेई आहे कि सिर्फ़ु किताबनि जो तारीफ़ थो ॾियां इंट्रोडक्शन मूं बि न पढ़िया आहिनि त हीअ किताब मार्केट में नवां आयल आहिनि नाविल आहिनि कहाणी आहे नाविल जो पस मंज़र छा आहे पेश मंज़र छा आहे कीअं आहे पर हीअ राय ॾियणु ऐं तनक़ीदी राय रखणु पोइ ई माना सही थो लॻे हीअ सिर्फ़ु जस्ट इंट्रोडक्शन आहे त हीअ मार्केट में किताब आया आहिनि जेके दोस्त पढ़णु चाहिनि वठणु चाहिनि उन्हनि जे लाइ ही मार्केट में किताब मौजूदु आहिनि जंहिंजी जेका सिन्फ़ आहे जेको माना दिलचस्पी रखे को नाविल में को शाइरी में को कहाणी में को तारीख़ में को सियासत में को फ़लसफ़े में ऐं को वरी असांजो ट्रेवलिंग में सो मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र जा माण्हू आहिनि मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र सां वास्तो रखंदड़ आहिनि जेके पंहिंजो ज़ौक़ु आहे किताब पढ़ण जो मूंखे शाइरी सां घटि नसर सां वधीक लॻा आहे सो इन करे मां इन किताब जी चूंड कयां थो पियो तव्हां दोस्तनि जे सपोर्ट सहकार जी ज़रूरत आहे सहकार एतिरो त चैनल खे वीडियो खे चैनल खे सब्सक्राइब वीडियो ते लाइक ऐं हिकिड़ो ॿ कमेंट्स ॾेई छॾींदव त मुंहिंजी सपोर्ट थी वेंदी साथियो हीअ ॿ नाविल्स आहिनि हीअ जेको आहे हिकिड़ो ज़रा बेहतर जो नाविल त अॻु में छपियो ॿियो दफ़ो शाया थियो आहे बाक़ी हीअ जेको आहे सो हीअ बि अॻिले साल शाया थियो आहे पर मां हाणे वरितो आहे हीअ आहे बानो महबूब जो हूअं तूं हेकली ऐं हीअ जेको आहे ज़िंदगी जो सफ़रु तूं ऐं मां ज़रा बेहतर साथियो ज़रा बेहतर पुराणो लिखंदड़ आहे बाजी बानो महबूब जोखियो बि लिखंदी आहे रहंदी आहे सुठो लिखंदी आई आहे हीअ नावल छाजे पसे मंज़र में आहे का ख़बर न अचो थोरो इंट्रोडक्शन ॾींदो हलां साथियो हीअ जेका आहे सो साइण बानो महबूब जोखियो जंहिंजो हीअ नावल आहे बानो महबूब जोखियो हूअं त मुंहिंजी नंढी भेण पर सभा सदाईं वॾड़नि वारो रहियो आहे ॿियनि भेनरुनि जी भेट में हिन फ़क़ीर सां वधीक रूह रजर रहियसि वॾड़ो सम्झी हर मशवरो बि ज़रूरु कंदी आहे पर कंहिं बि पंहिंजे के वॾड़ वांगुरु नसीहतूं कंदी रहंदी ॿोली बि वॾनि वारी निज सादी सिंधी ॻोठाणी पहाकनि बेतनि सां भरपूर ॻाल्हि ॻाल्हि में अणॻणिया गेच ॻाल्हाई वेंदी जेसिताईं संदसि हिदायतुनि ते हा न कबी तेसिताईं पए वस कंदी अक्सर साधन अखरनि ॻच ॻाल्हि करी वेंदी जीअं अक्सर अदीब का कोल किताब हिकु जहिड़ा घटि आहिनि हू चाहे त हर रोज़ु हिकु निकोर कहाणी लिखी सघे थी पर घर ॿार तालीमी ज़िम्मेवारियुनि ज़िंदगी जे हर खड़ में एतिरो वक़्तु ई नथो पुॼे जो असुल में क़दुरु जी करासी कहाणी का संदसि सुठो मथो कहाणी चपल तो अनचपल थींदियूं पर हेत आहे त कहाणियुनि वजह सां नाविल अधु ॾुखो ई आहे किताब में पहिरियां पधिरो थियो आहे जंहिंखे 15 पारां शानदार मोट मिली हीअ ॿियो नाविल हूअं तो हेकली तव्हांजे हथनि में असांजे हथनि में साथियो अॻु में बि हीअ नाविल हिन जो आहे अधु ॾुखो ई आहियां नाविल न पढ़ियो आहे उहो नज़र में न गुज़रियो आहे गुज़रियो त तव्हांजा ॾाढो तारीफ़ रखो साथियो हीअ किताबु तव्हांखे मार्केट में मिली वेंदो आराम सां हीअ इदारो थोरो ॾुखियो आहे 3% तव्हांखे ॾेई वेंदो तव्हां कॉल नंबर तव्हांखे ॾियां थो हिन जो जेको नंबर आहे त नंबर कोन्हे बाक़ी कॉल एड्रेस ते हिते तव्हां घुराए सघोसि था जेके मिली वञे किथे त वठणो त तव्हांजी मर्ज़ी मुंहिंजे हथनि में हिकिड़ो नावल जो मसूदो आहे जेको पढ़ी पूरो कयो त मां जॾहिं बि का लिखणी पढ़ी पूरो कंदो आहियां त झटि पल में अखियूं ॿूटे छॾींदो आहियां ऐं लिखणी जे सैर महसूसु कंदो आहियां कुझु सिफ़नि जो भरपूर पनो ई नावल गुल जहिड़े पनखे जहिड़े अहसास काशूं ते हिकु दर्दनाक पुॼाणी ते रसे जंहिंखां पोइ उदास जो हिकिड़ो वसी अहसासु पढ़ंदड़ जे मन में लही अचे थो केतिरी देरि ताईं बरक़रार रहे थो नावल लिखणु ॾुखियो आहे अलाए सोलो न बात चवणु ॾुखियो आहे उन करे बि जो नावल हिकु ज़िंदगी आहे जंहिंमें प्यार मुहबत दर्द अलमिया ऐं ख़ुशना इहो सभु पंहिंजी रिधम सां हलंदियूं आहिनि नावल जो पंहिंजो हिकिड़ो ई गस आहे जंहिंखे हर रोज़ु हरू भरू तइ थियल रस्ते ते हलाए नथो सघिजे जीअं हर लिखणी पंहिंजा तौर तरीक़ा ऐं कारीगरियूं खणी ईंदी आहे ईअं नावल में पंहिंजा सांचा पाण घड़ींदो आहे पंहिंजा फेरना सेल्फा जोड़ींदो आहे हीअ नावल साह ते प्रगट जे कुल्हे ते छाल जीअं रखियल शाइर मेहरापो जो बानो महबूब जोखियो लिखियो आहे बानो महबूब लिखियो आहे नावल पढ़ी पूरो करण खां पोइ पल खण अखियूं पहिरियों त वञे नावल जी कहाणी सुना खे साथियो हीअ माग में चंड सिटूं जेके मां तव्हांजे ॾाढो पेश कयूं नाविल ही ज़राब हैदर
हिन जो मुहाग लिखियो आहे ज़रा बेहतर जो हीउ पाण जेको आहे सो नाविल आहे। आख़िर में हिकु एतिरो चवंदुसि त हीउ प्यार कहाणी ते लिखियलु नाविल ॿोली प्लाट हवा त तमामु सुहिणो सादो वणंदड़ आहे जेको पढ़ंदे दिलि में ज़रूरु जाइ वलारींदो। साथियो सम्झी विया हूंदो केतिरो नाविल कीअं आहे, दिलचस्पी केतिरी आहे। ऐं हीउ जेको आहे सो असांजो आहे ज़रा बेहतर जो ज़िंदगी जो सफ़र तूं ऐं मां। साथियो हीउ ज़रा बेहतर यूसुफ सिंधी लिखे थो त जीअं ज़रा बेहतर जो नालो सुठनि कहाणी खां में गॾियो त ज़रा बेहतर जूं कहाणियूं मौज़ूआती लिहाज़ खां मुनफ़िर पंहिंजो स्लूब निरालियूं पंहिंजे टही खां वठी हाणोके दौर ताईं सघारियूं आहिनि। तीअं ज़रा बेहतर जी हीअ किथा सवानी नाविल पंहिंजे उसलूबी तौरु ॿोली जे हवाले सां बेहद मुनफ़िद आहे। हूअं माण्हू ज़िंदगी जेका बि आहे जीअं बि गुज़रे थी उनखे बदिलाइण कंहिंजे वस में कोन्हे, पर लेखक उनखे जंहिं अख सां ॾिसे थो उहा अखि हिकु तख़लीकार आर्टिस्ट वारी आहे। ज़रा बेहतर हिकु अहिड़ो ई आर्टिस्ट तख़लीकार जंहिंजे पंहिंजी गुज़िरियल जीवन खे हिकु आर्टिस्ट तौरु अख सां ॾिसी अख सां ई ॾिठो पोइ परखियो आहे। हिन लिखत में ज़रा बेहतर जी तख़लीक़ त पंहिंजी पूरी रानाई उसनाई सां निकिरी रवा थी आहे, पर अंदरि न रुॻो हिकु तवील कहाणी नावल जो ॾेखी ॾिए थी, पर ज़रा बि मुनफ़िद स्टोरी ज़रिए कई सचायूं बयानु कयूं आहिनि। शायदि उहो सबबु आहे जो ज़रा बि हिन किथा खे सवानी नावल जो बि नालो ॾिनो आहे। ज़राब जी हीअ किथा सवानी नावल पढ़ी ख़्यालु आयो त काश आउं बि अहिड़ो ई सचाई सां पंहिंजी किथा लिखी सघां। साथियो यूसुफ सिंधिया लफ़्ज़ आहिनि हीअ मां थोरो वरी तारीफ़ तव्हां साथियो कराईंदुमि। कथा ई नाविल आहे ऐं एवार्ड याफ़्ता आहे नाविल आहे। जीअं ॾिसे थो ज़िंदगी जो सफ़र तूं ऐं मां कथा सवानी नाविल अकेडमी ऑफ लेटर जो एवार्ड याफ़्ता। ऐं साथियो हीउ जेको आहे सो छापो पहिरियों 2006 ऐं ॿियो 2023 में शाया थियो आहे। हिन तरह सां राब्तो करे घुराए सघो था। साथियो किताब ही जेको आहे सो मार्केट में अवेलेबल आहे। किथा ई नाविल आहे। हिकु इंटरव्यू में ज़रा बेहतर खां पुछियो तव्हांजे ख़्याल में सिंधी अदीब जो वॾे में वॾो मसइलो करणु वणिया त अदीब मसइलनि जा हल ॿुधाईंदा आहिनि। उन्हनि खे को मसइलो नथो थी सघे। ॿियनि जा मसइला अदीब जो वॾो मसइलो आहे। तव्हां माण्हुनि जा मसइला ख़तमु कयो, अदीब जे रख रोअण छॾे ॾींदी। आमियानो जवाबु पुछो था त कहिड़ा सूर वेही छॾी, पर ईअं ई सम्झो सचो अदीब सिंध वांगुरु आहे जंहिंजी हर नेमत संदसि वारसनि खां मनमू आहे। ज़बरदस्त लफ़्ज़ साथियो, सिंध वांगुरु आहे जंहिंजी हर नेमत संदसि वारसनि लाइ मनमू आहे। अहिड़ो जवाबु को जीवन अदीब ई ॾेई सघे थो। साथियो ॿई सुठा नाविल, ज़बरदस्त नाविल, ॿई सुठा लेखक साइण बानो महबूब जो कयो। हीअ असांजो ज़रा बेहतर किथा ई नावल पढ़ण जा शौक़ीन आहे सुठे नावल जा, त हीअ किताब तव्हांजे लाइ आहिनि। वीडियो लाइ अर्ज़ु कबो वीडियो खे लाइक ऐं चैनल खे सब्सक्राइब कंदा। तव्हांजा लख लाइक साथियो।